Salam Ramazan, Ramazan, Ramazan. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पंजूं रोज़ो ख़ैरनि सां असांखे नसीब थी रहियो आहे। समाज हिकु इज्तिमाही अंसर जो नालो आहे। असां माण्हू आहियूं, असां सां समाज ठहे थो। सोसाइटीअ जो बहितर हुजणु या बदतर हुजणु, इहो सॼो असांजे रवैयनि सां ॻंढियल आहे। असां केतिरा बहितर आहियूं, असां केतिरा बदतर आहियूं, असांजो किरदारु ई इन्हनि सभिनी शयुनि जो तयन करे सघे थो। रमज़ान शरीफ़ में असांखे मौक़ो थो मिले बहितर थियण जो। रोज़ा बि रखूं ऐं बहितर बि न थियूं। जेकॾहिं रोज़ा नथा रखूं त इहो हर माण्हूअ जो पंहिंजो वर्ड आहे। उन ते इहा फ़तवा असां छो ॾियूं त उहो अहिड़ो तहिड़ो आहे। माण्हू ॼाणे, माण्हूअ जो रब ॼाणे। इस्लाम जे समाज में लचक हूंदी आहे। को बि जबर ऐं का बि कराहत ऐं कंहिं बि क़िस्म जो ॾाढ इस्लाम में कोन्हे को। हा, मख़सूस माण्हू जेके पाण खे इस्लाम जो ठेकेदार था सम्झनि, उहे जेकॾहिं पंहिंजी तबियत, अणझली तबियत, अढंगी तबियत, अड़बंग तबियत, उनखे जेकॾहिं माण्हू शरीयत सम्झे ऐं उन पंहिंजी तबियत खे शरीयत सम्झी माण्हुनि जे मथां मुसलत करे, त इहो केरु थींदो आहे जंहिंजे ॻाल्हियुनि ते समाज हले? उहो हिकिड़ो शख़्स जेको मूडी आहे, जेको हिकु कैफ़ियत में नथो रहे। उन शख़्स जे ॻाल्हियुनि ते समाज भड़की पवे। भड़की पवण माण्हुनि जी छा कैफ़ियत हूंदी? वाइड़ो समाज जेको हूंदो आहे, उन में माण्हुनि जी तबियतुनि खे अहमियत ॾिनी वेंदी आहे ऐं उन्हनि जे तबियतुनि जे मुताबिक़ माण्हुनि जे मथां फ़ैसिला मुसलत कया वेंदा आहिनि। इस्लाम एतदाल जो नालो आहे। इस्लाम बैलेंस लाइफ जो नालो आहे। ला इकराह फ़ि दीन। दीन जे मामले में कोई जबर कोन्हे, कोई ॾाढ कोन्हे को। परवरदिगार आलम जेके असांजे मथां फ़र्ज़ मुक़ररु कया आहिनि, उन्हनि फ़र्ज़नि जे अदायगीअ में हुन जे ज़ात में का बि वाध नाहे थींदी। उन जी ज़ात जो लफ़्ज़ इस्तेमालु न कयूं, बल्कि उन जी कुदरत जो लफ़्ज़ इस्तेमालु कयूं। हिकिड़ी हदीस कुदसी असां अॻ में बि तव्हां सां ओरे चुका आहियूं त जेकॾहिं इंसान अव्वल खां वठी इंसान आख़िर ताईं सभु माण्हू अतकल क़ुलूब थी वञनि, वॾा परहेज़गार बणिजी वञनि, इबादत गुज़ार बणिजी वञनि, अलाह साईं फ़रमाए थो मुंहिंजे कुदरत में रतीअ बराबरि बि का वाध कोन ईंदी। जेकॾहिं उन जे उबतड़ माण्हू अशकल क़ुलूब थी वञनि, बदबख़्तीअ जा सभु लीका लताड़े वञनि, शैतान खे बि पंहिंजे बदकिरदारीअ में मात ॾेई वञनि। शैतान ते त ख़्वामख़ा फिटकार पई थी थिए, न त शैतान त इंसाननि में बि मौजूदु आहिनि। ख़ुदि क़ुर पाक थो चवे मिनल जिन्नत वन्नास। समाज खे जेके नाहमवार था कनि, समाज खे जेके डावाडोल था कनि, उन्हनि खे माण्हू चइबो। उन्हनि खे छा चऊं? तव्हां पाण फ़ैसिलो कयो। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त शुनीदम के मर्दान राह खुदा दिले दुश्मना हम न करदंद तंग तुरा के मुयसर शवद ई मकाम के बातोस्तानत खिलाफ़स्त जंग। बाबा, अल्लाह जे राह जा राहगीर जेके थींदा आहिनि, अल्लाह साईं जे दग जा जेके पांधीअड़ा थींदा आहिनि, उहे पंहिंजी दिलि दुश्मन जे लाइ बि सोढ़ी न कंदा आहिनि। तोखे इहो रुतबो कंहिं ॾिनो आहे जो तूं माण्हुनि जे मुतालिक़ फ़ैसिला करे ऐं ॿुधाए थो त हे बुछड़ो आहे, हे नेक आहे, हे सालेह आहे, हे बरतर आहे, हे बदतर आहे। मार्फत इंसान में निवड़त पैदा कंदी आहे। सुञाण माण्हू जेको सुञाण रखे थो माण्पे जी, उहो कॾहिं बि तव्हांजे मथां अहिड़ियूं ॻाल्हियूं मुसलत नथो करे सघे जेके तव्हांजे लाइ आज़ार जो बाहिस बणिजनि।
उन जी दिलि कुशादी हूंदी आहे, उन जो सीनो आसमान जे वुसअतुनि वांगुरु वेकिरो हूंदो आहे, उन जो हौसलो कहकशाउनि वांगुरु तमामु घणो बुलंद हूंदो आहे, उन जे बुलंदीअ जे कथ खे मापे बि न सघिबो आहे। उन जूं चोटियूं जेके हूंदियूं आहिनि चोटनि खां वठी पंहिंजे तहनि ताईं रोशन हूंदो आहे। इंसान या अहसन तक़वीम आहे या असफल साफ़लीन आहे। बहितरीन डोल में ही ठहियल माण्हू जॾहिं किरदार में बि बहितर थो थिए त अलाह साईं खे फ़रिश्तनि चयो हो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तख़लीक़ वटि त नहनु नुसब्बिहु बिहम्दिक व नुक़द्दिस लक, असां तुंहिंजी तस्बीह था कयूं, तुंहिंजी तहमीद था कयूं, तुंहिंजी पाकीज़गी बयानु था कयूं। माण्हू पैदा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अलाह साईं फ़रमायो उन्हनि खे इन्नी आलम मा ला तअलमून, इहा हक़ीक़त मां थो ॼाणा, तव्हां नथा ॼाणो। हाणे इहो सॼो जेको अलाह साईं फ़रिश्तनि खे चयो त मां थो ॼाणा उहा हक़ीक़त तव्हां नथा ॼाणो, इंसान जॾहिं धरतीअ ते बाकिरदार थो बणिजे, नेकोकार थो बणिजे ऐं उन में ईसार जो जज़्बो थो अचे, क़ुर्बानीअ जो जज़्बो थो अचे, माण्हुनि जे लाइ जीअण जा दग खोलींदो थो वञे, माण्हुनि जा जीअण जा दग सोढ़ा नथो करे, त परवरदिगार आलम फ़रिश्तनि खे ॿुधाए थो त हीउ ॾिसो मुंहिंजो बंदो जेको मुंहिंजनि बंदनि जे लाइ सणायूं थो पैदा करे, जेको मुंहिंजनि बंदनि खे तंगियुनि मां कढी थो अचे। युसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सास, मार्फत जो छा आहे? मार्फत नसीब थींदी आहे। मार्फत जे लाइ माण्हू जेको ज़िक्र अज़कार मां गुज़रे थो, ज़िक्र अज़कार माण्हू करे, जहरी ज़िक्र माण्हू करे, ख़फ़ी ज़िक्र माण्हू करे, इंसान जे बातिन में नूर थो पैदा थिए, इन में को बि शक कोन्हे को त इंसान अलाह साईं जे नाले उचारण सां पंहिंजे इंसानी अज़मत जे बुलंदियुनि ॾांहुं उॾाम थो करे। हिकिड़ो आहे हज़ीरतुल क़ुदुस, हिकिड़ो आहे इंसान अकबर, हिकिड़ो आहे अल मलउल आला। इहे सभु अर्शे बरी ते काइनात खां मावरा हिकिड़ा माग ऐं मकान आहिनि, जिन मागनि ऐं मकाननि जो असांजे रूह सां सिधो सऊं तअल्लुक़ आहे। अलाह साईं फ़रमाए थो फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां धरतीअ ते मुंहिंजी पचार कयो त मां अर्शे बरी ते तव्हांजी पचार कयां। हदीस कुदसी आहे, अलाह साईं फ़रमायो त जॾहिं मुंहिंजो बंदो धरतीअ ते मुंहिंजो ज़िक्र थो करे त मां फ़रिश्तनि में उन जो ज़िक्र थो कयां। अलाह साईं फ़रमायो जॾहिं धरतीअ ते इंसानु पंहिंजे मन अंदर में मूंखे यादि थो करे त मां पंहिंजे मन अंदर में हुनखे यादि थो कयां। जेको इंसानु ज़िक्र जे ज़रिए परवरदिगार आलम जे वजूद अक़दस में मज़कूर रहे थो त उन शख़्स जी खे ताईद ऐज़दी हासिल थिए थी। अंदाज़ो कयो तव्हां, जंहिं शख़्स खे ताईद ऐज़दी हासिल थींदी आहे उन ताईद ऐज़दीअ जो फ़ाइदो कहिड़ो थो थिए। हूअं इहा आहे मफ़ाद जी ॻाल्हि अची वई वरी, इंसान जी फितरत आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू जेको बि चङो अमल कंदो उनजो लाभ चाहींदो ऐं चाहिण बि घुरिजे। छो न चाहिणु घुरिजे? माण्हुनि जी फितरत आहे त मां चङाई कयां त हुनजो सिलो मिलणु घुरिजे ऐं जेकॾहिं को बुराई करे त हुनखे सज़ा बि मिलणु घुरिजे। माण्हू जॾहिं धरतीअ ते अलाह साईं थो फ़रमाए मूंखे पंहिंजे मन में यादि थो करे त मां हुनखे पंहिंजे मन में यादि थो कयां, जॾहिं माण्हुनि में यादि थो करे त मां फ़रिश्तनि में हुनजो ज़िक्र थो कयां। ऐं जॾहिं शख़्स मुंहिंजे फ़र्मा बरदारी जे ज़रिए मूंखे वेझो थो थिए, इबादात में निमाज़ जे ज़रिए मूंखे क़रीब थो थिए। निमाज़ फितरत जो हिकिड़ो एॾो वॾो इनाम आहे, जेकॾहिं माण्हूअ जो होश ठिकाणे ते हुजे ऐं परवरदिगार आलम जी ज़ात सां उन जी लव लॻल हुजे त निमाज़ जहिड़ी ख़ूबसूरत अलाह साईं जी नेमत ॿी का तव्हांखे भासबी ई कोन।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेके पसंदीदा तरीन शयूं हुयूं जेके पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां तमामु घणो प्यारु कंदा, अथाह प्यारु कंदा। उन्हनि में ख़ुशबू बि हिकिड़ी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुशबू खे तमामु घणो पसंदि फ़रमायो आहे। ज़ाहिरी ख़ुशबू जेका नफ़ीस हुजे, जेका आला क़िस्म जी हुजे, उहा माण्हूअ जे रूह में तरावत पैदा कंदी आहे। ऐं रूह में जॾहिं तरावत हूंदी आहे त तबियत में माठार हूंदी आहे। ऐं जॾहिं तबियत में माठार हूंदी आहे त माण्हूअ जो ज़हन तेज़ थियणु लॻंदो आहे। ऐं जॾहिं ज़हन तेज़ थींदो आहे त माण्हूअ में इस्बाती पासा घणो हावी थी वेंदा आहिनि ऐं उन माण्हूअ में माणपो अचणु लॻंदो आहे। खीर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तमामु घणो पसंदि हुयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मेराज ते तशरीफ़ फरमा थी विया त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम संदन ख़िदमत अक़दस में 2 प्याला पेश कया। हिकिड़े प्याले में शराब हुयो ऐं ॿिए प्याले में खीर हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खीर जो प्यालो क़बूल फ़रमायो ऐं उहो पाण तनावुल फ़रमायो। त हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत आलिया में अर्ज़ु कयो त अव्हां फितरत खे हासिल करे वरितो, तव्हां फितरत खे माणे वरितो। ॿियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त निमाज़ मुंहिंजे नेणनि जो ठार आहे। निमाज़ मुंहिंजे नेणनि जो ठार आहे। इज़ा कान लहू अमरुन फ़ज़अ इला सलात, जॾहिं खेनि ज़िंदगीअ में को बि अहिड़ो गंभीर मसइलो या मामिलो पेश अची वेंदो त पाण उन में मुंझी वेही रहण जे बजाए, वेगाणो थी वेही रहण जे बजाए, हथ पेर साहे वेही रहण जे बजाए फ़ज़अ इला सलात, यकदम निमाज़ जे तरफ़ मुतवजे थींदा, सरब सुजूद थी वेंदा। छो त निमाज़ में जॾहिं इंसान तकबीर तहरीमा थो चवे अल्लाह अकबर, तकबीर तहरीम अल्लाह अकबर, तहरीम माना ॿियनि दुनिया जे ज़ाहिरी हलाल शयुनि खे माण्हू तकबीर तहरीम सां पाण ते हराम करे ऐं यकदम परवरदिगार जे हुज़ूर में मुस्तहज़र थो थिए, हाज़िर थो थिए, पेश थो पवे। सजदे जी बि कैफ़ियत पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह साईं मुतयन करे ॾिनी, तय करे ॾिनी। मेराज ते विया न पाण त वक़्त मेराज जे मुरसल न विसारिया मोमिन, ख़िलवत ख़ास में सभिनी खे संभालण वारा, मरहबा फैज़ ख़ुदाईअ खे जे विराहण वारा। वक़्त मेराज जे मुरसल न विसारिया मोमिन, ख़िलवत ख़ास में सभिनी खे संभालण वारा। फ़कान काब कौसैन औ अदना, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे परवरदिगार आलम सां जेको दीदार नसीब थियो, जेको रूबरू सजदो नसीब थियो, अल्लाह साईं फरमायो पंहिंजे महबूब साईं खे त काइनात पूरी तुंहिंजे कदमनि में आहे, काइनात पूरी तुंहिंजे कदमनि में आहे ऐं तूं मुंहिंजे हुज़ूर में आहे। हिते मुंहिंजे हुज़ूर में तूं मूंखे सजदो कर। विसाल जूं उहे घड़ियूं जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नसीब थियूं, उन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते हिकिड़ी कैफ़ियत तारी थी। उन कैफ़ियत में पाण कैफ़ियत जी लज़त पहिरियों माणियऊं, सरब सुजूद थिया। उते परवरदिगार आलम जी जेका पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाखाण फरमाई, उन वाखाण खां पोइ हिकिड़ी इल्तिजा फरमायाऊं रब्बे अकबर जे हुज़ूर में त मुंहिंजा साईं, मूंखे तव्हांजो दीदार नसीब थियो। अलाह साईं फरमायो बेशक इन में को शक न आहे, मूं तो ते महिरबानी कई, छा तूं चवणु चाहें? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजी उम्मत, मां त तोखे अखियुनि सां पसियो, मुंहिंजी उम्मत खे त इहो एज़ाज़ जेसि ताईं वञे महशर जे ॾींहुं तुंहिंजे हुज़ूर में
कामयाबीअ जी सूरत में नसीब थिए तेसि ताईं उन्हनि जो छा थींदो? छा जवाबु मिलियो? पाण हिन ते ॻाल्हाईंदासीं हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ। Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. जी नाज़रीन, त जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे विसाल नसीब थियो त अल्लाह साईं खे जे हुज़ूर में पाण अर्ज़ु कयुनि त मूं तव्हांजो दीदार माणियो, एॾी वॾी फज़ीलत हासिलु थी, एॾियूं अज़मतूं मुंहिंजे मथां निछावर थियूं, मुंहिंजी उम्मत तव्हांखे कीअं माणे? अल्लाह साईं फरमायो तव्हांखे तोहफ़ो था ॾियूं निमाज़ जी सूरत में। अखियुनि ते थींदो छा निमाज़ में? अल्लाह साईं फरमायो इज़ा सजदल अब्द सजद फी क़दमय रहमान। माण्हू जॾहिं निमाज़ में धरतीअ ते सर्ब सुजूद थींदो त उहो बज़ाहिर उन जी पेशानी धरतीअ ते हूंदी, पर हक़ीक़त में उन जी उहा पेशानी मुंहिंजनि क़दमनि में हूंदी। तॾहिं साईं जन फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन। मूंखे जेको मेराज नसीब थियो, मुंहिंजे हर मोमिन जो मेराज निमाज़ आहे। असां ॻाल्हायोसीं त माण्हूअ खे जेको नसीब थिए थो अल्लाह साईं असां विसाल, त उन विसाल जो जेको लुत्फ़ आहे, उन लुत्फ़ में माण्हू जॾहिं इस्तेज़ार जी कैफ़ियत में सर्ब सुजूद थो थिए त हज़ीरतुल कुदुस में हू मज़कूर थी थो वञे। सुभान रब्बी अल आला ॻाल्हि ज़िक्र जी हली। ज़िक्र में इंसान जॾहिं फ़िक्र थो करे, परवरदिगार आलम खे यादि थो करे, त अल्लाह साईं उन खे पंहिंजे फ़रिश्तनि में मज़कूर थो करे ऐं उहो ज़िक्र ऐं फ़िक्र माण्हूअ में ईसार थो पैदा करे। युसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सास। जॾहिं माण्हू अल्लाह साईं जे हुज़ूर में सर्ब सुजूद थी पंहिंजे अज़मत जी हासिलात खे शऊरी तौरु माणे थो वठे त उहो उन जे बंदनि सां सुहिणो सलूक रखणु थो लॻे, उहो माण्हुनि सां भाल भराइण थो लॻे, उहो माण्हुनि जे लाइ सुख ऐं सताबियूं पैदा करण जा मनसूबा थो ठाहे, उहो इंसाननि जे खे ग़ुलामीअ मां निजात ॾियारण जे लाइ तहरीकूं थो डिज़ाइन करे, मनसूबाबंदी थो करे, इनक़िलाब जी मनसूबाबंदी थो करे, माहौल खे बदिलाइण जी मनसूबाबंदी थो करे, ख़ुशहालीअ खे आम करण जी मनसूबाबंदी थो करे, ज़ालिमनि खे ललकारण जी मनसूबाबंदी थो करे, मज़लूमनि जे वाहुर जी। इहे सभु शयूं मारिफत जो हिसो आहिनि ऐं मारिफत इंसान खे ज़िक्र सां हासिलु थी थिए। ज़िक्र जे ई पस मंज़र में अल्लाह साईं फ़रिश्तनि खे चयो इन्नी आलम मा ला तालमून, जेका हक़ीक़त मां थो ॼाणियां उनजी तव्हांखे ख़बर नाहे। हिकु इंसानु जेको मौत जे मैदान में कुॾी पवे, वधि में वधि इंसान खे अज़ीज़ हिन दुनिया में छा आहे? पंहिंजी ज़िंदगी आहे न। ज़िंदगी जेकॾहिं माण्हूअ जी आहे तॾहिं ई दुनिया जे जो साज़ो सामान हुन जे कम जो आहे। ज़िंदगी जेकॾहिं आहे तॾहिं ई इंसान जी लाइ मौसमूं बि कम जूं आहिनि, ॾींहुं बि कम जो आहे, राति बि कम जी आहे, महीना बि कम जा आहिनि, हफ़्ता बि कम जा आहिनि, रोज़ो बि कम जो आहे, रमज़ान बि कम जो आहे। ज़िंदगी न आहे त पोइ छा बचियो? इंसान जे किरदार जी इहा बुलंदी केॾी न अचरज में विझंदड़ आहे त पंहिंजनि हमजिन्स इंसाननि जे तरक़ीअ, ख़ुशहालीअ ऐं आज़ादीअ जे लाइ सिर तिरीअ ते रखी पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾे। परवरदिगार आलम जी महिरबानी इहा त उन खे शहादत जो रुतबो ॾिनो। वला तक़ूलू लिमन युक़्तल फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम वलाकिन ला तफ़क़हून। त जेको शख़्स इंसाननि जी आज़ादीअ जे लाइ विढ़ियो, जेको शख़्स माण्हुनि जी ख़ुशहालीअ ऐं आसूदगीअ जे लाइ मैदान में लथो ऐं उहो मारियो वियो, त उनखे तव्हां मुअल न चओ, बल अहयाउन इंद रब्बिहिम, उहो अबदी ज़िंदगी माणे चुको।
ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं इंसान खे पंहिंजी अज़मत सम्झ में अची थी वञे ऐं माण्हूअ खे महसूस थो थिए त मन तन शुदम तू जां शुदी ताकस न गोयत बद अज़ा मन दीगरम तू दीगरी मन तू शुदम तू मन शुदी मन तन शुदम तू जां शुदी ताकस न गोयत बद अज़ी मन दीगरम तू दीगरी। ज़िक्र जी ॻाल्हि निकिती त ज़िक्र जॾहिं माण्हू अलाह साईं खे पंहिंजे मन में यादि थो करे, अलाह साईं खे महफ़िलुनि में यादि थो करे, जीअं हींअर असां अलाह साईं जी प्रचार था कयूं, इहो असां जाते जाते असां ॾिठा था वञूं, जाते जाते असांखे केरु ॿुधे थो त इहा अलाह साईं जी प्रचार हले थी। यकीनन अर्शे बरी ते हज़ीरतुल क़ुदुस में अल मला उल आला में असां मज़कूर हूंदासीं। त माण्हूअ जे खे जॾहिं महसूस थी थो वञे त मां जेको आहियां हिकु जुज़ आहियां, पर इंसान जेके मुंहिंजे चौधारी आहिनि उहे सभु बि मुंहिंजा ई जुज़ आहिनि, मां उन्हनि जो हिसो आहियां, हू मुंहिंजो हिसो आहिनि। मां तूं आहियां, तूं मां आहीं, मां तन आहियां त तूं मन आहे, जेकॾहिं मां मन आहियां त तूं तन आहे, मां साहु आहियां त तूं बदन आहे, तूं बदन आहे त मां साहु आहियां। हाणे कंहिंखे को हक़ु कोन्हे जो उहो चवे त मां को ॿियो आहियां, तूं को ॿियो आहे। भिटाई साईं चयो मूं में आहीं तूं, मथां तुंहिंजो ई तोखे लॻे। त इहा वहदत इंसानियत आहे जेका इंसान दोस्तीअ खे फ़रोग़ थी ॾे। माण्हूअ खे पंहिंजी वहदत सम्झ में अची वई त हर माण्हूअ में मां मौजूदु आहियां, त इतां इंसान दोस्ती जनम वठंदी न। इंसान दोस्ती जनम वठंदी त असां सभु अलाह साईं जे तख़लीक़ जो हिकिड़ो जोहर आहियूं। असांजे जिस्मनि में मौजूदु रूह अलाह साईं जे रूह जो हिसो आहे, त असां सभु हिकु थी वियासीं। इहा मार्फत जॾहिं हासिल थी त असां कंहिं माण्हूअ खे ग़ुलामीअ में कीअं था ॾिसणु चाहियूं, असां कंहिं माण्हूअ खे कीअं बदहालीअ में बर्दाश्त करे सघंदासीं। उस्ताद बुखारीअ जेको चयो त आऊं कीअं सेज सुम्हां, मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि, तुंहिंजे मेज़ुनि ते तरह ताम अचनि, खाइनि कांग कुता जूठा जाम बचनि, आऊं कीअं लूणु चखां, मुंहिंजा मारूअड़ा रोज़ा रोज़ रखनि। त उस्ताद जी इन शाइरीअ में वहदत इंसानियत जो ज़बरदस्त फ़लसफ़ो बयानु थियल आहे। त मां जॾहिं लूणु चखां थो त मूंखे पंहिंजा मारूअड़ यादि था अचनि। लूणु चखण जो मतिलबु आहे माना सणबा ताम थो खावां, मां लज़ीज़ ताम थो खावां, ऐं मुंहिंजा मारूअड़ा वीचारा जूठनि ते ओभर जे बचियल खाधनि ते गुज़ारो था कनि। त इहा इंसानियत जी तज़लील आहे, का वॾी खेप न आहे इहा खटणु। इन बदहालीअ खे ख़तमु करण जे लाइ माण्हू जॾहिं मनसूबाबंदी थो करे, मैदान में लही थो अचे, ऐं उहे शख़्स जेके समाज जे लाइ नासूर आहिनि, उहे शख़्स जेके समाज खे डामाडोल था कनि, उहे शख़्स जेके सरमाए परस्त आहिनि, उहे शख़्स जेके मुनाफ़िक़ोर आहिनि, उहे शख़्स जेके कूड़ जे मथां कूड़ ॻाल्हाए माण्हुनि खे बदहाल करण जे लाइ राति ॾींहुं हिकु करे था छॾनि, उन्हनि शख़्सनि खे ललकारणु का मज़ाक़ न आहे। उहे शख़्स मछिरजी था पवनि ऐं उथी था पवनि हुन शख़्स जे कढ। वजा रजुल मिन अक्सल मदीनत रजुल यसा, वजा मिन अक्सल मदीनत रजुल यसा, काल या कौम इत्तबिउल मुरसलीन इत्तबिउ मन ला यसअलुकुम अजरम व हुम मुहतदून, वमा लिय ला अअबुदुल लज़ी फतरनी व इलैहि तुरजऊन, अत्तखिज़ु मिन दूनिही आलिहा। हिकिड़े शख़्स जो किस्सो आहे, क़ुरान पाक में बयानु थियल आहे। उहो पंहिंजे शहर जे हिकु वीराने मां डोड़ंदो आयो, अची उन्हनि आसूदनि माण्हुनि खे ललकारणु लॻो, या कौम इत्तबिउ, उन शख़्स जो चयो मञो जेको तव्हां खां कुझु बि नथो घुरे ऐं माण्हुनि जे ख़ुशहालीअ जी ॻाल्हि थो करे। तव्हां खां कुझु बि नथो घुरे, माण्हुनि जे ख़ुशहालीअ जी ॻाल्हि थो करे, माण्हुनि जे आसूदगीअ जी ॻाल्हि थो करे, माण्हुनि जे आज़ादीअ जी ॻाल्हि थो करे, ऐं तव्हां खां कुझु बि नथो घुरे। हुन जो सौदो सिर्फ़ु इहो आहे त तव्हां माण्हुनि खे आज़ादी ॾियो, हुन जो सौदो सिर्फ़ु इहो आहे त तव्हां माण्हुनि जे ख़ुशहालीअ में रंडक न बणिजो, ऐं तव्हां पंहिंजो पाण खे ख़ुदा बणाए माण्हुनि जे मथां पाण खे मुसलत कयूं वेठा आहियो। तव्हां रिज़्क़ जे सरचश्मनि ते क़ाबिज़ थी माण्हुनि खे जी ज़िंदगीअ खे सोढ़ो कयूं वेठा आहियो। मूंखे छा थियो आहे जो मां तव्हांजो पासो वठी ऐं माण्हुनि जे ख़ुशहालीअ जे लाइ तहरीक न हलायां, माण्हुनि जे आज़ादीअ जे लाइ तहरीक न हलायां।
त इहो माण्हू जॾहिं मैदान में कुॾी थो अचे त समाज जा उहे ताक़तवर माण्हू जेके कूड़ा आहिनि, जेके बातिल आहिनि, जेके जाहिल आहिनि, जेके दजाल आहिनि, उहे मछरजी था पवनि। हर्रिकू वंसरू आलिहतकुम, खणी सटियोसि बाहि में, पंहिंजे माबूदियत खे बचायो। पंहिंजी माबूदियत खे बचाइण जो मतिलबु आहे इहे बुत त हिकिड़ो बहानो हूंदा आहिनि, बुतनि जी पूॼा हिकिड़ो बहानो हूंदी आहे। असुल में जंहिं बुत उभा करे रखिया आहिनि उन पाण उनजी पंहिंजी ॿाड़ आहे माबूद थियण जी, त मूंखे पूॼो। माण्हू रिज़्क जे सरचश्मनि ते क़ाबिज़ थो थिए, तव्हांजो रोज़गार पंहिंजे कब्ज़े में थो आणे, तव्हांजी ख़ुशहाली हुनजे रहम करम ते आहे। त हिन जो मतिलबु इहो आहे न त उनजी खे पंहिंजी ॿाड़ आहे त माण्हू हुनजे आॾो झुकनि, माण्हू हुनजे ओताकुनि ते हाज़िरी भरनि, माण्हू हुनजा पेना फ्लेक्स ठाहे ऐं रोडनि रस्तनि ते हणंदा वतनि। इहा ॿाड़ आहे, माण्हूअ खे माबूद थियण जी ॿाड़ आहे। माण्हूअ खे जे मन में जेका मस्ती, मौलाना आबिदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा त हर इंसान जे अंदर में हिकु फिरऔन मौजूदु आहे। वसाइल ऐं ज़रिया न हुजण जे करे उनजो फिरौनियत में माठार आहे। जॾहिं उन वटि वसीला अचनि था, जॾहिं उन्हनि वटि ज़रिया अचनि था, जॾहिं उहो वस वारो थिए थो त पोइ उनजी असलियत जी ख़बर थी पवे। ऐं पोइ तव्हां ॾिठो आहे केतिरा ई धिका थाबा खाईंदड़ माण्हू जॾहिं आसूदा थी था वञनि त पोइ माण्हुनि सां जेको हशर था कनि, इला माशा अल्लाह के थोरा हूंदा ख़ानदानी माण्हू जेके साहिब बसीरत हूंदा, जिन जो माण्हू पोइ बरक़रार हूंदो, उहे हज़म करे सघनि इज़त खे, शोहरत खे, दौलत खे। न त हज़रत अली साईं चवाणी त इज़त, दौलत ऐं रुतबो मिलण खां पोइ माण्हू बदिलबो न आहे, बेनकाब थींदो आहे। त उहो माण्हू जॾहिं बेनकाब थी पंहिंजो पाण खे माबूद थो पेश करे, पोइ साईं मस्जिदूं थो ठाराए, पोइ साईं खानकाऊं थो ठाराए, पोइ साईं दरगाहूं थो ठाराए, पोइ साईं पंहिंजनि वॾनि जे क़बरुनि ते वञी कचनि क़बरुनि खे मार्बल थो हणाए, पोइ उन्हनि ते कुबा थो अदराए, पोइ साईं उन्हनि ते मेला था लॻनि, पोइ साईं उन्हनि ते पड़ था पवनि। हाणे शामत ईंदी उन्हनि माण्हुनि जी जेके उन जे वॾनि जे क़बर ते पड़ न विझे। छा हुया तुंहिंजा वॾा, कहिड़ो किरदारु अदा कयो उन्हनि? तो जहिड़ा नासूर ॼणे ॾेई विया असांखे, मुर्दनत ब के मर्द माज़ारी। भेणा तूं मोह चङो आहे, अची माण्हुनि खे रंजायो अथई, माण्हुनि जे लाइ आज़ार बणियो वेठो आहे। तोखे असां माण्हू कीअं चऊं? कहिड़ो माण्हू आहे तो में? कीअं तोखे माण्हू चऊं? किथे आहे तुंहिंजी अख़लाक़ियात? अहिड़े शख़्स खे जेको शख़्स ललकारींदो, माण्हुनि जी ॻाल्हि कंदो, इंसाननि जी ॻाल्हि कंदो, पोरियतनि जी ॻाल्हि कंदो, उनजे लाइ मछरजी पवंदा त हिन खे मारियो। आख़िरी फ़ैसिलो इहो था कयो न, मारियोसि नथा, उनखे अमर था कयो। इंसान जॾहिं ईसार जे इन जज़्बे ते अचे थो ऐं अलाह जे बंदनि जे आज़ादी ऐं ख़ुशहालीअ जे लाइ पंहिंजो किरदार थो अदा करे मारिफत जे ज़रिए, मूं ॻाल्हि कई ज़िक्र जी, ज़िक्र में मारिफत आहे। अलाह खे जॾहिं माण्हू यादि थो करे त उनजा बाना हुनखे अज़ब ख़ुदि यादि अची था वञनि, पंहिंजो पाण हुनखे माण्हुनि में थो नज़र अचे त माण्हुनि जी बदहाली हुन खां बर्दाश्त नथी थिए, माण्हुनि जी ख़ुशहालीअ जे लाइ मैदान में कुॾी थो पवे। निमाज़ जे ज़रिए, निमाज़ तोहफ़े में मिली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मार्फत असांखे, उन में असांखे सआदत कहिड़ी नसीब थी जॾहिं सिर असां पंहिंजो धरतीअ ते झुकायूं था त अलाह साईं फरमाए थो इहा तव्हांजी पेशानी धरतीअ ते न आहे, इहा मुंहिंजनि कदमनि में आहे। परवरदिगार जे कदमनि में इंसान जी पेशानी हुजे, उन इंसान जो छा रुतबो हूंदो? इज़ा काल अल अब्द अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, काल अल्लाह तबारक व तआला हमिदनी अब्दी। नमाज़ में माण्हू सूरे फातिहा पढ़ंदो आहे न, सूरे फातिहा जा जेके आयतूं आहिनि, उन्हनि आयतुनि में जॾहिं माण्हू तिलावत करे थो त उहो अर्शे बरी ते मज़कूर कीअं थो थिए, इन ते ॻाल्हाईंदासीं पाण नंढड़ी साईअ खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी नाज़रीन, ज़िक्र में नमाज जो ज़िक्र थियो, नमाज में मेराज जो ज़िक्र थियो, मेराज में
महबूब साईं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मार्फत असांखे सजदे जो जेको तोहफ़ो नसीबु थियो, उन में जॾहिं इंसानु निमाज़ जी नियत थो करे त धरतीअ ते बिही तकबीर तहरीमा खां पोइ सूरह फातिहा थो पढ़े अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, त अलाह साईं फ़रिश्तनि खे थो चवे हामिदनी अब्दी, ॾिसो फ़रिश्तो धरतीअ ते मुंहिंजे बंदे मुंहिंजी सना मुंहिंजो हमद बयानु कयो। ऐं जॾहिं माण्हू चवे थो अर रहमान रहीम, त अलाह साईं फ़रमाए थो असना अलैय अब्दी, मुंहिंजे बंदे धरतीअ ते ॾिसो मुंहिंजी सना कई आहे, वाखाण कई आहे। ऐं जॾहिं बंदो चवे थो मालिकी यौमिद्दीन, त अलाह साईं फ़रमाए थो फ़रिश्तनि खे अर्शे बरी ते मलउल आला में हज़ीरतुल क़ुदुस में, उहो हज़ीरतुल क़ुदुस जिते असांजे रूहनि जो कंट्रोल रूम आहे, अलाह साईं फ़रमाए थो ॾिसो मज्जदनी अब्दी, मुंहिंजे बंदे मुंहिंजी बुज़ुर्गी बयानु कई आहे। जॾहिं माण्हू चवे थो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, सिर्फ़ु तुंहिंजी ई पूॼा थो कयां, सिर्फ़ु तुंहिंजी ई ग़ुलामी क़बूल थो कयां, बाक़ी सभिनी झुकाईंदड़नि जे आॾो घाट ऊचो करे थो जियां, अलाह साईं फ़रमाए थो ॾिसो हीउ शख़्स मूंसां वचन थो करे मुंहिंजे तौहीद जे वरजाह जो, कंहिं बि माण्हूअ जी ख़ुदाईअ खे तस्लीम नथो करे, सिर्फ़ु मुंहिंजी हिकु ख़ुदाई तस्लीम थो करे, कंहिं बि झुकाईंदड़ जे आॾो नथो झुके, सिर्फ़ु मूं हिकु यगाने महबूद जे आॾो सर्ब सुजूद थियो आहे। ऐं जॾहिं माण्हू चवे थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन, त अलाह साईं फ़रमाए थो हाणे मुंहिंजे शख़्स बंदे मूंखां घुर कई आहे त मां उनखे सएं दॻ ते फितरी ज़िंदगी नसीबु कयां, फ़रिश्तो गवाह हुजिजो मां इनखे उहो कुझु नसीबु कयो जेको हुन घुरियो मूंखां। त इहो मज़कूर थियणु उते अर्श बरी ते निमाज़ जे ज़रिए केॾी वॾी सआदत आहे, माण्हू वेगाणप खां बची थो वञे, माण्हू ज़िक्र जे ज़रिए अलाह साईं सां जॾहिं लवल आहे थो त अलाह साईं जी अला कुल शैइन क़दीर ज़ात जेका आहे उहा हुनजी दोस्त बणिजी थी वञे। जेको शख़्स पंहिंजो कमाए पंहिंजो खाए थो, अलाह साईं फ़रमाए थो अल कासिब हबीबुल्लाह, जेको पंहिंजो कमाए खाए थो मां हुनजो दोस्त आहियां। जेको वेठे खाए थो, वेठे खाइणु माना मुफ़्तख़ोरी, मुफ़्तख़ोरी माना व्याज, व्याज माना अलाह साईं सां ऐलान जंग। त जेके बि शख़्स शॉर्टकट सां हराम ज़रियनि सां दौलत कमाए माण्हुनि जे अॼुकल्ह ग़ुलामी जी सूरत इहा न आहे जो उन्हनि जे हथनि में हथ कड़ियूं विझजनि या उन्हनि जे पेरनि में ॿेड़ियूं विझजनि, ज़ंजीरनि सां उन्हनि खे ॿधिजे। अॼुकल्ह ग़ुलामीअ जी शिकल इहा आहे त माण्हू रिज़्क जे ज़रियनि ते, रोज़गार जे ज़रियनि ते, नौकिरियुनि ते, हुकूमत ते क़ाबिज़ थी वेही था रहनि ऐं पोइ माण्हुनि खे पंहिंजी ओताक ते हाज़िरी ॾियण ते मजबूर था कनि ऐं पोइ माण्हुनि खे मजबूर था कनि त उन्हनि जा वॾा वॾा पेना फ्लेक्स हणाए ऐं उन्हनि जे मुंडियुनि खे वॾो करे घिटी घिटीअ में आवीज़ान कनि, माण्हुनि खे पंहिंजे शिकंजे में था जकड़नि ऐं पोइ माण्हुनि जे टैक्सुनि मां गॾु थियल दौलत ते हगदो हणी उहो सभु कुझु पाण वटि सोरे पोरे पंहिंजा वॾा वॾा महल ठाहे, वॾा वॾा बंगला, वॾा वॾा घर ठाहे ऐं सोसाइटीअ में माण्हुनि जे मथां रोब था विझनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे महफ़िल में हिकिड़ो शख़्स आयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे ॾिसी ऐं मुंहुं ॿोड़े छॾियो। शख़्स परेशान थी वियो, मूंखां कहिड़ी अहिड़ी ग़लती थी आहे। थियो ईअं हो त पाण निकिता हुया चहलकदमीअ ते, हिकिड़े महले मां गुज़रिया, उते ॾिठनि त हिकिड़ी माड़ी बीठल आहे, जाइ अॼियल आहे जेका ॿियनि खां नुमाया आहे, ॿियनि खां ऊची आहे, ॿियनि खां मुनफ़रिद ठहियलु आहे ऐं ॿियनि जे जायुनि खां वधीक वेकिरी आहे, हुनजूं भितियूं उभियूं आहिनि। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस उन खां वधीक दुनिया में आज़ादीअ जे उञाण जी ॿी कहिड़ी शख़्सियत जी खे असां अलामती तौरु पेश करे था सघूं।
काई बि अहिड़ी हस्ती कान्हे का जंहिंजो शान इहो आहे लियज़अनहुम इसरहुम वल अगलाल लती कानत अलैहिम। उहे निकिता माण्हुनि जे ग़ुलामनि जे पुठाड़नि ते जेको ग़ुलामीअ जो बोझ सथियल हुयो, पाण उहो वञी अलाह जे अमर सां उन्हनि तां लाथनि। ऐं जेके उन्हनि जे ॻिचनि में ग़ुलामीअ जा ॻट पियल हुआ, पाण वञी उन्हनि खे उन्हनि खां निजात ॾियारियनि। इहो सीरत जो केॾो वॾो अहम नुक़्तो आहे, केॾो वॾो अहम नुक़्तो आहे त पाण पंहिंजे नबूअत जी इब्तिदा माना सीरत तय्यबा जो जेको ओञाण आहे उहो आज़ादीअ सां थो शुरू थिए। माण्हुनि जे पुठाड़नि तां बोझ हटाइनि था, माण्हुनि जे ॻिचनि मां ग़ुलामीअ जा ॻट कढनि था। उहे कीअं बर्दाश्त कंदा त हिकु सोसाइटीअ में माण्हू नुमाया हैसियत सां रहे, साहबी सगोरे खां पाण कंधु मोड़े छॾियनि। उन सोचियो वीचारियो छा मसइलो आहे, कहिड़ी ग़लती थी आहे मूंखां, न मूं मुनाफ़िक़त कई आहे, न मूं का नाफ़रमानी कई आहे। संगती साहिबनि उन्हनि खे ॿुधायो त आकाजन अॼु फलाणे मोहल्ले मां चकर हणी आया आहिनि, शायदि उते तुंहिंजी जेका नुमाया माड़ी अॼियल आहे उहा पाण ॾिठी अथनि, जंहिं ते करे खेनि उहा नागवार लॻी आहे। उहो शख़्स वियो, साहबा किराम गैरतमंद हुया, हुज़ूर जन तां सिर साफ़ सदके करण वारा हुया। हुननि शख़्सनि जेको ईमान जी बैत कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां इश्क जी लमल आतन ऐं कुवत इश्क सां पस्तनि मां बाला बुलंदनि ते पहुची विया। उहे शख़्स जिन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फरमान ते अमल कयो त पंहिंजनि बचनि, पंहिंजनि वालदेन ऐं ख़ुदि पंहिंजे साह खां बि वधीक मिठे मुरसल खे मिठो पिया कनि, त उहे कीअं इहो बर्दाश्त कंदा उन्हनि जी नागवारी, उन्हनि जी नाराज़गी। उहो शख़्स वियो साहबी सगोरो ऐं वञी पंहिंजी जाइ खे डहिराए आम सोसाइटीअ जूं जेके जायूं हुयूं उन जे मुताबिक़ उन अदावत बीहारी। ऐं पोइ हुज़ूर जन खे जॾहिं ख़बर पई त पाण मुस्कुराए उन जी उन अदा खे क़बूल फ़रमायूं। त इन हद ताईं इंसानी आज़ादीअ जो ख़्यालु रखंदड़ जो हिकु मोहल्ले में नुमाया जाइ हुजे, जेको उन जाइ जे ज़रिए ॿियनि ते दाबो करण जो अंसर उन में शामिलु हुजे, त असांजी हीअ सोसाइटी किथे बीठी आहे। असां मुस्लमान मुल्क जा रहवासी आहियूं, मुस्लमान था सदायूं, हर वक़्तु मस्जिदनि में वञूं था, असां रमज़ान में रोज़ा रखूं था, असां रहमत जे हिन अशरे में रहमत जूं ॻाल्हियूं कयूं था, पर अमली ज़िंदगीअ में असां माण्हुनि जे लाइ आज़ार बणिया वरितऊं। असां पंहिंजे मोहल्ले में अहिड़ी जाइ अदरायूं जेका ॿिए जे लाइ मुसीबत जो बाहिस बणिजे, उन जा रोशनदान हुन जे घर में खुलनि, या उनखे एतिरो मथे खणी वञूं जो हुन जी हवा रुकिजी वञे, या हुन जे गलनि में पाणी बीह वञे, या पंहिंजे जायुनि जूं अहिड़ी तरीक़े सां तराई कयूं पलस्तर जे लाइ जो अॻिले जी जाइ सेकिजी वञे ऐं उहा भुरण ऐं किरण लॻे, त इहे शयूं सभु माण्हूअ जे लाइ नागवार आहिनि। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में जेको ज़िक्र जी मार्फत सां माण्हूअ जे मन में हिकिड़ो अहसासु थो पैदा थिए, उन अहसास जो तालुक़ु रोज़े सां बि आहे। त रोज़े में माण्हू जेको ज़िक्र ऐं फ़िक्र जो जोहर माणे थो, ज़िक्र ऐं फ़िक्र सां माण्हू पंहिंजी अज़मत खे महसूसु थो करे। अज़मत हिकिड़ी अता थियल आहे, पर उन अज़मत जे वर्जा जे लाइ जेको बाज़ खां ई किस ए पारी न रहा, पारसीअ जी चवणी आहे न त इहो किसो वराए वराए खण त मुंहिंजे जुगर में उधमा अचनि, मुंहिंजे मन में मांधाण पैदा थिए। किसे खे वरजाइण सां, यादुनि खे वराए अचण सां माण्हूअ जे मन में हिकिड़ी नई मांधाण थी पैदा थिए, जेका उनखे वरी नए जज़्बे ऐं नए उमंग सां जीअण जो दॻु थी ॾिए। बार बार बाज़ ख़्वाही किस ए पारी न रहा। मार्फत में जॾहिं इंसानु पंहिंजे ज़िक्र ऐं अलाह साईं जे ज़िक्र ऐं फ़िक्र सां पाण खे मज़कूर थो करे, पंहिंजे नफ़्स में पाण खे यादि थो करे, पंहिंजी यादि सां अलाह साईं सां लव थो लॻाए, उहो फ़ज़कुरूनी अज़कुरकुम जो रुतबो थो माणे, त उन जी ज़ुबान में पाकीज़गी थी अचे, उन जे क़ल्ब में पाकीज़गी थी अचे, उन जे ज़हन में पाकीज़गी थी अचे। उहो रदी सोचुनि खां पाण खे बचाए थो, उहो वसवसनि ऐं वहमनि मां निकिरी थो अचे।
उहो अजीबो ग़रीब क़िस्म जे विजद ऐं रक़्स वारनि बुल ॾियण ऐं कुॾ ॾियण वारनि कैफ़ियतुनि खां बचाए संजीद ऐं बावकार ज़िंदगीअ सां सरशार थी थो वञे। उन माण्हूअ खे उसवे हसन जो उहो किरदारु थो नसीब थिए जेको सीरत तय्यबा जो हिकिड़ो पाकीज़ा बाब आहे, जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मोमिन जे हर ॻाल्हि खे तशबीह ॾिनी। मोमिन खे पाण तशबीह ॾिननि खजीअ जे वण सां। खजीअ जो वणु अरबनि वटि मुहबत, उकीर ऐं क़ौमियत जो हिकु उहो उञाण आहे जंहिंसां हू पंहिंजे प्यार जो ऐं पंहिंजे क़ौमी फ़ख्र जो एहसास जो इज़हार कंदा आहिनि। तव्हां ॾिठो आहे न त सऊदीअ जे स्लोगन में खजीअ जा वण आहिनि। खजीअ जो वणु उन्हनि वटि प्यार जी ऐं मुहबत जी ऐं ऊचे घाट हुजण जी ऐं फलदायक हुजण जी ऐं सरापा फ़ाइदो हुजण जी अलामत आहे। पाण फरमायूं त मोमिन जो मिसाल खजीअ जे वण वांगुरु आहे। माना जीअं खजीअ जो वणु थुड़ बि उनजो फ़ाइदेमंद, खाॿर बि उनजो फ़ाइदेमंद ऐं पन उनजी फ़ाइदेमंद, उन मां तॾा ठहनि, उन मां छलियूं ठहनि, उन मां चोरियूं ठहनि ऐं कामूं उनजूं फ़ाइदेमंद, उन मां असां मन ठाहियूं, मननि में असां पंहिंजो छतूं विझूं, उनजो ॾोको, उनजो ॾंग, उनजी कतल, उनजी खारक सभु फ़ाइदेमंद। वरी उन जा छुॻा जंहिंमां कतल कढीसीं उहे फ़ाइदेमंद, उन मां ॿुहारा ठहनि, ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं ठहनि, उनजो थुड़ फ़ाइदेमंद। ईअं महबूबनि मोमिन खे तशबीह ॾिनी आहे खजीअ जे वण सां, त उनजी निंड बि इबादत, उनजी जाग बि इबादत, उनजो उथणु हलणु चलणु फिरणु खाइणु पीअणु सभु इबादत। त मोमिन कंहिं बि मोमिन माना बाकिरदार माण्हू, जेको शख़्स पंहिंजे ज़िंदगीअ में ॿियनि जे लाइ रहमत जो बाहिस आहे, जेको शख़्स पंहिंजे ज़िंदगीअ में ॿियनि जे लाइ आज़ादीअ जो बाहिस आहे, ॿियनि खे आज़ार में नथो विझे, ॿियनि जा दग सोढ़ा नथो करे, ॿियनि ते दाबो करण जी कोशिशि नथो करे, ॿियनि माण्हुनि खे जो साहु सुकाइण जूं ॻाल्हियूं नथो करे, ज़िंदगी बख़्श ॻाल्हियूं थो करे। तुम तसल्ली न दो सिर्फ़ बैठे रहो, वक़्तु कुझु देर मरने का टल जाएगा। माना एॾो त जियारो आहे हिकिड़ो बाकिरदार इंसान, जंहिंखे भली तसल्ली न ॾे, सिर्फ़ु वेठो ई हुजे, तॾहिं बि ईअं थो महसूसु थिए त माना ॼण मौत जहिड़ी, मौत खे मां भला नथो चई सघां, मौत मुंहिंजे नज़र में हिकिड़ी ख़ूबसूरत हक़ीक़त आहे, त मौत वारी कैफ़ियत मां बि माण्हू ॼण निकिरी अचे। अलाह अचनि ओए जिन आए मन सरहो थिए। माण्हू मतिलबु एतिरो ख़ुशगवार थी वञे पंहिंजी ज़िंदगीअ में, जेको जंहिं महफ़िल में पहुचे त सुरहाण अची वञे, ऐं जॾहिं उहो उतां उथी वञणु लॻे त वेगाणप अची वञे। ईअं माण्हू न हुजे जो परे खां हुनखे ॾिसिजे ऐं वेठलनि जो मूड ऑफ थी वञे, ऐं उथी वञे त माण्हू ख़ुशि थी वञनि त भला टरी। इहो बाकिरदार ऐं बदकिरदारीअ जो हिकिड़ो अहिड़ो उञाण आहे जेको असांजे समाज जो, असां ॻाल्हि कई हुईसीं समाज जी अदावत सां। समाज हिकिड़ी हक़ीक़त आहे, समाज असां माण्हुनि सां थो ठहे। असां माण्हू जेकॾहिं उन समाज जा अॾींदड़ आहियूं ऐं असां माण्हू उन समाज में इज्तमाही ज़िंदगीअ जा उञाण खणी था अचूं, माण्हुनि जे लाइ असां सणायुनि जो बाहिस था बणिजूं, ऐं माण्हुनि जे लाइ जेके बि ज़रिया आहिनि असांजे आस पास में, असांजे खातनि में, असांजे इदारनि में, उन्हनि सभिनी जे लाइ असां अहिड़ा दग खोले था रखूं जंहिंमें असां पंहिंजे आका जे फ़रमान ते अमल था कयूं, यस्सिरू वला तुअस्सिरू, आसानियूं पैदा कयो, ॾुखियाइयूं पैदा न कयो। इहो ई रमज़ान जो पैगाम आहे, इहो ई रहमत जे अशरे में असांखे पाण खे रहमत बणाइण जे लाइ हिकु पैगाम थो मिले। जे पैगाम ते जॾहिं असां अमल कंदासीं त उन पैगाम जे सदके असांजो समाज हिकु मिसाली समाज बणिजी पवंदो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान।